बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइंस। डेप्यूटी कमिश्नर जैकबाबाद डॉक्टर हफ़ीज़ अहमद सियाल चयो आहे त हर कमु मेरिट ते थींदो। शहर खे ख़ूबसूरत बणाइण लाइ नाजाइज़ हद दख़लनि खे बिना फ़र्क़ जे ख़त्म कयो वेंदो। अहिड़े ख़्यालनि जो इज़हार हुन सियासी समाजी ऐं कारोबारी तंज़ीमनि जे अॻवाननि जे इजलास खे ख़िताब कंदे कयो। इजलास में असिस्टेंट कमिश्नर शहज़ाद अहमद, अब्दुल ख़ालिक भंगवार, शहरी इतिहाद जे अकरम अबड़ो, अंजुमन ताजरान जे मीर अहमद अली बिरोही, पीपी शहीद भुट्टो जे नदीम कुरैशी, हिंदू पंचायत जे सदर लालचंद सीतलानी, हाजी ग़ुलाम नबी रिंद, अब्दुल हई सूमरो, शल्लू राम, दीदार लाशारी ऐं ॿियनि शिरकत कई। डॉक्टर हफ़ीज़ सियाल जो चवणु हो त सिर्फ़ नाजाइज़ हद दख़लनि जो ख़ात्मो न कयो वेंदो, पर इन खां पोइ शहर खे ख़ूबसूरत बणायो वेंदो ऐं सभई फ़ैसिला मुख़्तलिफ़ शोबनि सां लाॻापियल माण्हुनि खे एतमाद में वठी कया वेंदा। कंहिंसां दुश्मनी न आहे ऐं न ई कंहिंजो नुक़सानु कयो वेंदो। म्यूनिसिपल कमेटी जी कारकर्दगी खे बहितर बणायो वेंदो। पाणी फ़राहमी ऐं सेवरेज मनसूबे खे US-एड जो साहकार आहे। हुन चयो त सिविल अस्पताल जा डॉक्टर जिम्स खां वापसि कराइण लाइ हर मुमकिन क़दम खयां वेंदा। जैकबाबाद PTI जे टिकट तां चूंडियल MP मोहम्मद असलम अबड़ो चयो आहे त मूं बाबति पार्टी छॾण वारियूं हलंदड़ ख़बरूं कूड़ियूं ऐं बेबुनियाद आहिनि। मां पाकिस्तान तहरीक इंसाफ़ में हुअसि, आहियां ऐं रहंदुसि। ख़ानगी TV चैनल पारां मुंहिंजी पार्टी छॾण बाबति हलायल ख़बर ते अफ़सोस थियो आहे। संदन ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करण जो हक़ रखां थो ऐं मुंहिंजी साख खे नुक़सानु पहुचाइण ते ख़ानगी TV चैनल ख़िलाफ़ अदालत वेंदुसि। समाजी अॻवान हाजी शेर मोहम्मद मुग़ैरी जे साहकार सां जैकबाबाद जी गर्ल्स हॉकी टीम लाहौर पहुची वई। गर्ल्स हॉकी टीम इरम बलोच जी अॻवानी में लाहौर पहुची जैकबाबाद जी नुमाइंदगी करे रही आहे ऐं गर्ल्स हॉकी टीम मुख़्तलिफ़ मरहलनि दौरान मैचूं पिणु पंहिंजे नाव कयूं आहिनि। सोबतपुर वेझो कार ऐं इल्ज़ाम हेठि मुड़ुसु हथां ज़ाल क़तल, जवाबदार फ़रार। RD 238 थाणे जी हद ॻोठ ग़ुलाम हैदर बुगटी में जवाबदार अब्दुल रहमान बुगटी कार ऐं इल्ज़ाम हेठि फायरिंग करे पंहिंजी ज़ाल मुस्मात जींदल ख़ातून खे क़तल करे छॾियो ऐं फ़रार थी वियो। इत्तला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खणाए सिविल अस्पताल डेरा अलायार मुंतक़िल कयो, जितां कानूनी घुर्जूं पूरियूं करण बाद वारिसनि हवाले कयो वियो। मटियारी में कोरोना जे केसिस में वाध, चइनि शहरनि में 29 डिसंबर खां 4 जनवरी ताईं स्मार्ट लॉकडाउन जो फ़ैसिलो। मटियारी सिटी जे बाकेलपोटा मोहल्ला समेत न्यू सईदाबाद जे ॿिनि इलाइक़नि में लॉकडाउन लॻायो वेंदो। डेप्यूटी कमिश्नर पारां नोटिफिकेशन जारी। बाकेलपोटा मोहल्ले में स्मार्ट लॉकडाउन ते अमल बि शुरू, पुलिस नफ़री मुक़र्रर। घारो में सिंध जे बेटनि ऐं ठठे जे ॻोठनि जी ज़मीननि ते कब्ज़े ख़िलाफ़ GA सिंध मुहाज़ जो एहतजाज। घारो में साकरो गोलाई खां GA सिंध मुहाज़ जे चेयरमैन रियाज़ चांडियो जी अॻवानी में एहतजाजी रैली कढी वई। रैली खे रियाज़ चांडियो ख़िताब कंदे चयो त ॿेट सिंध जी मिल्कियत आहिनि, जन ते इमरानी हुकूमत हिकु ऑर्डिनेंस ज़रिए कब्ज़ो करणु चाहे थी। हिन वक़्तु PP हुकूमती दौर जो फ़ाइदो वठंदे सिंध जा वसीला बचाइण लाइ किरदारु अदा करण बजाए इस्तीफ़ाउनि जो ड्रामो रचाए रही आहे। ठरी मीरवा में ॻोठाणनि जो वाइल्ड लाइफ ऐं गेम वॉच जे अमलदारनि जी ज़्यादती ख़िलाफ़ एहतजाज। ॻोठ खत शरीफ़ वासिन ग़ुलाम रसूल शर, अब्दुल गफ़ार शर, अब्दुल हकीम बुगटी, एडवोकेट नूर अहमद शर ऐं ॿियनि एहतजाज कंदे ॿुधायो त वाइल्ड लाइफ अमलदारनि जीअण जंजाल करे छॾियो आहे। अरबी प्लेट नंबर लॻल वॾियुनि गाॾियुनि में हथियारनि सां अची हर रोज़ ॿकरियूं, गाबा ऐं रिढूं पकिड़े खणी वञी ज़िबह करे खाई छॾनि था। गेम वॉच जा अहलकार अरबनि जा माण्हू सॾाए शिकार करे वञनि था, जंहिं करे इलाइक़े वासी सख़्तु परेशान आहियूं। अख़्तियारनि खे अपील आहे त नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे। ख़ैरपुर नाथन शाह में पुलिस ज़्यादतियुनि ख़िलाफ़ ॻोठाणनि जो एहतजाज। ॻोठ मुराद अली चांडियो वासिन गुलशेर चांडियो, ख़ालिद चांडियो, दिलशेर चांडियो ऐं ॿियनि प्रेस क्लब पहुची KN शाह पुलिस ख़िलाफ़ दाहींदे चयो आहे त कुझु ॾींहं अॻु KN शाह पुलिस बिना कारण असांजे घरनि में घिड़ी चादर ऐं चौदीवारी जो तक़दुस पामाल कंदे औरतुनि ऐं ॿारनि ते तशद्दुद करण बाद 4 भाइरनि खे खंभे वई, जन मां 2 ॼणनि खे आज़ादु कयो वियो, जॾहिं त अली शेर ऐं नादिर चांडियो खे गुम कयो वियो आहे। हुननि मुतालबो कयो त गुम कयल नौजवाननि खे ज़ाहिर करे आज़ादु कयो वञे। बदेजी में कोरोना जी पखेड़ खे रोकण लाइ शहर में स्प्रे करायो वियो। असिस्टेंट कमिश्नर मंसूर अहमद बिजारानी जी अॻवानी में शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जरासीम कश स्प्रे करायो वियो। AC ॿुधाए त शहर ऐं भरपासे में कोरोना वायरस खां बचाव लाइ स्प्रे कयो पियो वञे त जीअं शहरी कोरोना जे वबा खां महफ़ूज़ रही सघनि। हैदराबाद जे सिंध म्यूज़ियम में 2 ॾींहंनि लाइ अयाज़ मेलो लॻायो वियो। मेलो इरफाना मलाह ऐं अमर सिंधू जी अॻवानी में लॻायो वियो, जंहिं में मुख़्तलिफ़ इदारनि पारां सिंधी अदब जी किताबनि जा स्टॉल लॻाया विया ऐं मुख़्तलिफ़ अदीबनि अयाज़ जी ज़िंदगी ते रोशनी विधी, जॾहिं त आख़िर में मक़ामी फ़नकारनि फ़न जो मुज़ाहिरो कंदे मौसीक़ी जा सुर विखेरिया। ऐं मसू भुरगड़ी जी UC बारचाणी जो अॻूणो चेयरमैन सैयद अलायार शाह 70 वरियनि जी ॼमार में लाॾाणो करे वियो। संदसि जनाज़ा नमाज़ ॻोठ हमू पोटरो में अदा करण बाद शाह शिराज़ी क़ब्रिस्तान में तदफ़ीन कई वई। सैयद अलायार शाह जी जनाज़े नमाज़ में मुख़्तलिफ़ सियासी, समाजी, मज़हबी ऐं कारोबारी तंज़ीमनि जे अॻवाननि समेत सहाफ़ी तोड़े आम शहरिन वॾे अंग में शिरकत कई।
हिन वक्त जी हेडलाइंस वधिक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।